अॼु जे जदीद दौर में बिजलीअ ते इस्तेमालु थींदड़ अनेक शयूं असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इस्तेमालु थियनि थियूं। हर उहा मशीन जेका तवानाईअ जी शक्ल मटाए, मिसाल हीटर बरक़ी तवानाई मटाए तपश ॾिए थो। घर या ऑफिस में लॻल बेल बरक़ी तवानाई मटाए आवाज़ ॾिए थी। अहिड़नि खोड़ सारियुनि मशीननि खे एनर्जी चेंजर्स चइबो आहे। अहिड़ी शइ जंहिंमां बिजली गुज़री सघे तंहिंखे इलेक्ट्रिकल कंडक्टर चइबो आहे ऐं अहिड़ी शइ जंहिंमां बिजलीअ जो गुज़र न थी सघे तंहिंखे इलेक्ट्रिकल इंसुलेटर चइबो आहे। हेठि कुझु इंसुलेटर्स ऐं कंडक्टर्स जा मिसाल ॾिजनि था। कंडक्टर्स सिल्वर, कॉपर, एल्यूमिनियम, कार्बन। इंसुलेटर्स गिलास, रबर, वुड, प्लास्टिक। जीअं त कंडक्टर्स खे असीं बिजलीअ जी शयुनि में इस्तेमालु आणींदा आहियूं ऐं इंसुलेटर्स वरी घरनि वग़ैरह में बिजलीअ खां बचाव लाइ इस्तेमालु कबा आहिनि। हाणे असीं करंट पढ़ंदासीं। हिकु एटम में ॿिनि क़िस्मनि जूं चार्जिस मौजूदु हूंदियूं आहिनि, जंहिंमां हिकु आहे पॉज़िटिव ऐं ॿी नेगेटिव। इलेक्ट्रॉन खे नेगेटिव ऐं प्रोटॉन खे पॉज़िटिव चार्ज हूंदी आहे। बिजली हक़ीक़त में इलेक्ट्रॉन जे वहकिरे खे चइबो आहे। जेके इलेक्ट्रॉन्स एटम में बिल्कुलु ॿाहिरीं शेल मां धिकजी ॿाहिरि हलिया वञनि तिन खे आज़ाद इलेक्ट्रॉन यानी फ्री इलेक्ट्रॉन्स चइबो आहे। हिननि आज़ाद इलेक्ट्रॉननि जी चुरपुर जे करे इलेक्ट्रिक करंट पैदा थिए थो, जेको दरअसल इलेक्ट्रिक चार्जिस जो वहकिरो हूंदो आहे। एम मीटर ज़रिए करंट खे मापबो आहे। करंट जी साइज़ खे एम्पियर्स जे यूनिट में मापियो वेंदो आहे। शॉर्ट फॉर्म में हिन तरीक़े सां लिखबो आहे। 1 ए मतिलब 1 एम्पियर जो करंट कंहिं सर्किट मां गुज़री रहियो आहे। एम मीटर खे हमेशा सर्किट सां जोड़ियो वेंदो आहे, न कि पावर ॾींदड़ बैटरीअ सां, छो त एम मीटर उन सर्किट मां गुज़रंदड़ करंट खे मापींदो आहे। उन खां बाद आहे वोल्टेज। बिजलीअ जे सर्किट खे बिजलीअ जो ज़रियो खपंदो आहे। उहो ज़रियो जेको असांखे बिजली ॾिए उनखे वोल्टेज या धिको थो सॾिजे। अहिड़ीअ तरह कंहिं बि करंट जे वहकिरे जे लाइ हिकु अहिड़े ई ज़रिए जी ज़रूरत हूंदी आहे जंहिं सां वहकिरो करे सघे। उन जो हिकु सादा मिसाल आहे बैटरी ऐं बल्ब। अगरि हिकु बैटरी हिकु बल्ब सां कनेक्टेड आहे त बैटरीअ में वोल्टेज जे मिक़दार जे हिसाब सां बल्ब ॿरंदो। अगरि उन ई बल्ब सां डबल बैटरीज़ कनेक्ट कयूं वेंदियूं त हू अञा वधीक तेज़ रोशन थींदो। हाणे हिननि तारुनि जे अंदरि करंट मौजूदु आहे जेको बैटरीअ में मौजूदु वोल्टेज जी मदद सां हिन सर्किट में वहकिरो थो करे। वोल्टेज खे वोल्ट मीटर सां मापियो वेंदो आहे। वोल्ट मीटर खे एमीटर जे उपतड़ कंपोनेंट यानी बैटरीअ सां कनेक्ट कयो वेंदो आहे बजाए सर्किट जे। अगरि असां हिकु बैटरीअ में मुख़्तलिफ़ सर्किट्स कनेक्ट कंदा आहियूं जीअं पखो या एलईडीज़ वग़ैरह, जॾहिं इहे सभु हिकु ई वक़्त में हलंदा आहिनि त डिम थी वेंदा आहिनि। उन जो इहो ई सबबु हूंदो आहे जो जॾहिं कंहिं बैटरीअ मां करंट निकिरंदो आहे त उहो सभिनी सर्किट्स में बराबरि विराइजी वेंदो आहे। हाणे असीं सर्किट्स जे क़िस्मनि खे पढ़ंदासीं। इलेक्ट्रिक सर्किट जा 2 मुख्य क़िस्म आहिनि। नंबर 1 सीरीज़ सर्किट ऐं नंबर 2 पैरेलल सर्किट। सीरीज़ सर्किट जेकॾहिं कंहिं बि सर्किट में उन जा सभई हिसा हिक ॿिए जे पुठियां ॻंढिया वेंदा आहिनि त उहो सीरीज़ सर्किट ठही पवंदो। सीरीज़ सर्किट में करंट हिक ई रस्ते हलंदो आहे, जीअं हिन तस्वीर में ॾेखारियल आहे। हिन क़िस्म जे सर्किट में करंट सभिनी हिसनि मां साॻे मिक़दार में वहंदो रहंदो आहे। जीअं अगरि हिते बल्ब जो मिसाल वठूं त अगरि हिकु बैटरीअ में सीरीज़ वारी तरतीब सां बल्ब लॻाया वञनि त उहे डिम ॿरंदा, छो त मौजूदा वोल्टेज सभिनी बल्बनि में बराबरि विराइजी वेंदी। उन सीरीज़ वारी तरतीब में अगरि हिकु बल्ब सड़ी वञे त बक़ाया सभु बल्ब बंदि थी वेंदा, छो त करंट जो गुज़र ख़तमु थी वेंदो। ॿिए नंबर ते आहे पैरेलल सर्किट।
जेके सिंधीअ में पोरोशूट सर्किट थो सॾियो वञे। जेकॾहिं सर्किट जे मुख़्तलिफ़ हिसनि खे ॿिनि या उनखां वधीक दायरनि में मिलाइबो त उहो पैरेलल सर्किट ठही पवंदो। पैरेलल सर्किट में करंट जे गुज़रण लाइ हिक खां वधीक रस्ता मौजूदु हूंदा आहिनि, जीअं हिन तस्वीर में ॾेखारियल आहे। जीअं त करंट जे गुज़रण लाइ पैरेलल सर्किट में हिक खां वधीक रस्ता मौजूदु हूंदा आहिनि, तंहिं करे कंहिं बि शाख जे करंट खे बंदि करण सां फ़क़ति उन ई शाख वारो करंट ई बंदि थी वेंदो आहे। अक्सर असीं पंहिंजे घरनि में सीरीज़ सर्किट जे बजाए पैरेलल सर्किट इस्तेमालु कंदा आहियूं, छो त असांखे सभई शयूं हिक ई वक़्त में इस्तेमालु नाहिनि करणियूं हूंदियूं। तंहिं करे असांजे घरनि में हमेशह पैरेलल सर्किट यूज़ कयो वेंदो आहे। गॾु जो सिंधी थाट्स सां वरी मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नेक्स्ट वीडियो सां गॾु।